दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स कयो। असां पढ़ंदासीं प्रेज़ेंट टेंस, मौजूदा वक़्तु। प्रेज़ेंट टेंस खे 4 हिस्सनि में विरायो वियो आहे: इंडिफिनिट टेंस, कंटिन्यूअस टेंस, परफेक्ट टेंस, परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। इंडिफिनिट टेंस खे सम्झण जे लाइ अॻिते पढ़ंदासीं। इंडिफिनिट टेंस जे कमु करण में पक न हुजे, मिसाल कमु कॾहिं शुरू थियो ऐं कॾहिं ख़तमु थींदो। अंग्रेज़ी जुमिलो ठाहिण लाइ सब्जेक्ट वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऐं ऑब्जेक्ट लॻंदी। जुमिले में आई ऐं यू खां सवाइ बाक़ी सिंगुलर सब्जेक्ट में वर्ब सां एस लॻंदी। एग्जाम्पल: ही शी इट प्रेम अ मैंगो अ गर्ल सां ये सिंगुलर आहिनि, वर्ब में एस लॻंदी। प्लूरल आई वू यू द बॉयज़ प्लूरल आहिनि, उनमें सिर्फ़ एस कोन लॻंदी। अॻिते पढ़ंदासीं अफर्मेटिव सेंटेंस। आई रीड अ बुक, आउं किताब पढ़ां थो। वी रीड अ बुक, असां किताब पढ़ूं था। यू रीड अ बुक, तव्हां किताब पढ़ो था। दे रीड अ बुक, उहे किताब पढ़नि था। अफर्मेटिव खे वधीक पढ़ण लाइ ही रीड्स अ बुक, इन वर्ब में एस लॻंदी। ही किताब पढ़े थो। शी रीड्स अ बुक, ही किताब पढ़े थी। प्रेम रीड्स अ बुक, प्रेम किताब पढ़े थो। इट रीड्स अ बुक, इहा किताब पढ़े थो। नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ सिंगुलर सब्जेक्ट्स ही शी इट प्रेम ए गर्ल में सब्जेक्ट खां पोइ डज़ नॉट लॻंदो ऐं प्लूरल में डू नॉट लॻंदो। नेगेटिव सेंटेंस आई डू नॉट रीड अ बुक, आउं किताब नथो पढ़ां। वी डू नॉट रीड अ बुक, असीं किताब नथा पढ़ूं। यू डू नॉट रीड अ बुक, तव्हां किताब नथा पढ़ो। दे डू नॉट रीड अ बुक, उहे किताब नथा पढ़नि। ही डज़ नॉट रीड अ बुक, हिन में डज़ नॉट लॻंदो सिंगुलर में, ही किताब नथो पढ़े। शी डज़ नॉट रीड अ बुक, ही किताब नथी पढ़े। प्रेम डज़ नॉट रीड अ बुक, प्रेम किताब नथो पढ़े। इट डज़ नॉट रीड अ बुक, या किताब नथो पढ़े। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ सवालिया जुमिले में सब्जेक्ट खां पहिरीं डू ऐं डज़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। जुमिले जे आख़िर में सवालिया जी निशानी लॻाई वेंदी आहे। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण लाइ मज़ीद पढ़ंदासीं। डू आई रीड अ बुक, छा आउं किताब पढ़ां थो। डू वी रीड अ बुक, छा असीं किताब पढ़ूं था। डू यू रीड अ बुक, छा तव्हां किताब पढ़ो था। डू द रीड अ बुक, छा उहे किताब पढ़नि था। डज़ ही रीड अ बुक, हिन में एस जो इस्तेमालु थियो आहे, सिंगुलर आहे। ही छा ही किताब पढ़े थो। डज़ शी रीड अ बुक, छा ही किताब पढ़े थी। डज़ प्रेम रीड्स अ बुक, छा प्रेम किताब पढ़े थो। डज़ इट रीड अ बुक, छा उहा किताब पढ़े थी।